अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। ला सियमा अलल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन। वलानतुल्लाहि अला अअदाइहिमुर राफिदीनल काफिरीनल मुर्तद्दीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ल्लज़ीन हाजरू व उख़रिजू मिन दियारिहिम व ऊज़ू फ़ी सबीली व क़ातलू व क़ुतिलू लउकफ़िरन्न अन्हुम सय्यिआतिहिम व लउदख़िलन्नहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हारु सवाबम मिन इंदिल्लाह वल्लाहु इंदहु हुस्नुस सवाब। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद पाक बुलंद आवाज़ से दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, काबिल सद एहतराम ए मुंजा अजीज दोस्तों, बुजुर्गो ए भाईरो, कुरान मुक़द्दस जी बाबरकत महफिल अल्लाह ताला जे फजलो करम सा दुआ है त अल्लाह सही पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। ऐं जिन दोस्तन एडी सारी मेहनत करे ही प्रोग्राम जोड़ियो आ, अल्लाह सही उन्हनि जी मेहनत के कबूल फरमाए। जेके साथी परे परे को सफ़र करे हिन महफिल में शरीक थिया आहिनि, अल्लाह सही सभिनी जी हाज़री के शर्फ़े क़बूल सां नवाज़े। असां सभिनी के हक़ समझी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कंहिं मजबूरी जे तहत मां इब्तिदा में पंहिंजो टाइम वरतो आ। मूंखों बाद में ही प्रोग्राम जारी ऐं सारी रहंदो। उलमाए कराम, कुर्रा हजरात, नात खां हजरात अवां जे सामूं हाज़िर थींदा ऐं
असांजे खैरपुर जा नौजवान खतीब उभरंदड़ आलिम दीन हजरत मौलाना जाहिद हुसैन हक्कानी साहब इंशाअल्लाह अवां जॾहिं इन्हनि जो बयान ॿुधंदो अवां जा हियांव ठरी पवंदा। मां मुख़्तसर वक़्त में अवां जे साम्हूं गुफ्तगू कंदुसि, पर ॿिनि शयुनि जी मूंखे वॾी परेशानी आहे। हिकु दूहे को मूंखे एलर्जी हूंदी आहे, ॿियो अवां जी चुप खां एलर्जी हूंदी आहे। सिंधी सम्झो था? दूहे को भी एलर्जी थींदी आहे, उहो बि आहे, ऐं चुप जी भी एलर्जी थींदी आहे, उहा बि आहे। जेकॾहिं अवां कंहिं बातिल फिरके जा वाइज़ ॿुधंदो, वो कूड़ हणंदो, माण्हू उथी बीहंदा, वाह 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 वाह। नंढड़ा मासूम ॿार क़ुरान पढ़नि पिया, चुप कई वेठा हो, ये बीमार कुकड़ियों गॾिबियूं आहिनि। इन जे करे थोड़ो जॾहिं क़ुरान जो वाइज़ थिए, का ॻाल्हि थिए, उन महिल थोड़ो बेदार थी करे वेहो। ठीकु आहे न बाबा? चुस्त थी करे वेहंदो त ॻाल्हाइण वारे खे बि तसल्ली थींदी त ॻाल्हि ॿुधनि था, कावड़िया वेठा न आहिनि। कावड़िया त न आहियो न बाबा? इन जे करे हिकु दफ़ो ॾाढिया सुभान अल्लाह चओ, सभु न मञण वारा ॾाढिया चओ। ऐं मां जाते भी वाइज़ कंदो आहियां, अधु वाइज़ मां कंदो आहियां, अधु मजमे खां कराईंदो। जे तहां पंहिंजो भाङो कंदो त मां पंहिंजो कंदुसि। ठीकु आहे? कंदो बाबा? मुआहिदो पको। क़ुरान मजीद जी जेका मूं आयत पढ़ी आहे, इन आयत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो जिक्र आहे। कंहिंजो जिक्र आहे? ॻाल्हायो। सहाबा इकराम दीन जो बुनियाद आहिनि। सहाबा इकराम नबी साईं जे शागिर्दनि खे चइबो आहे। सहाबा इकराम नबी साईं जे मुरीदन के चइबो आहे। सहाबा इकराम नबी साईं जे जान निसारन के चइबो आहे। अल्लाह साईं कुरान में जा बजा उन्हनि जी अज़मतुनि जो ऐलान कयो आहे। ॻाल्हि समझ में आई? वो सुभान अल्लाह हल्की छो आई? ॾाढिया सुभान अल्लाह। मां कुरान मजीद ते जेका आयत में आहे ऐं इन आयत ते ही कुछ ॻाल्हियूं तहां खे ॿुधाईंदुसि। अल्लाह साईं कुरान में फरमायो आहे, फल्लदीन हाजरू, फल्लदीन हाजरू, उहे माण्हू जिन हिजरत कई। जिन छा कई? ॻाल्हायो। फल्लदीन हाजरू, उहे माण्हू जिन हिजरत कई। लफ़्ज़ हिजरत तमाम सवलो आहे चवण में। हिजरत कई, हिजरत जो मतलब छा है? माना घर छॾियो। समझो था? घर छॾियो, बनियूं छॾियो, कारोबार छॾियो, इलाको छॾियो, मिट माइट छॾियो, पर मुस्तफा के न छॾियो। गाल समझ में आई या ना आई? फल्लदीन हाजरू, कुरान चवे तो जिन हिजरत कई। अब ये केर हा? गालायण वाला। अल्लाह से जेके जबान ॾिनी आहे वो गालाईंदा। ये केर हा बाबा? कुरान कंहिंजी गाल करे तो? सहाबा जी। सहाबा मञो उहे जेके मुहाजिरीन, सहाबा मञो उहे जेके मुहाजिरीन, ऐं मुहाजिरीन जी तादाद
114 घणी 114 मुहाजिरीन में जिते ब्या सहाबा आहिन उते हजरत अबू बकर सिद्दीक भी आहे। ॾाढा सुभान अल्लाह चो थका वेठा हो, ॾाढा सहाबा जो नालो ॿुधण से ह्यां ठरी पवंदो आहे ऐं जिंजो ठरे थो उहे ॾाढा सुभान अल्लाह चो। हिकड़ा एड़ा भी अथव जो सहाबा जे नाले ॿुधण सां सड़ी वेंदा आहिनि, पर सड़ंदा उहे हिन जिन खे साड़ण सवाब आहे ऐं ठरंदा वरी उहे आहिनि जिन खे ठारण सवाब आहे। अल्लाह सही कुरान में फरमायो आहे फल्लदीन हाजरू, उहे माण्हू जिन हिजरत कई, हिजरत में मुहाजिर जेके बणिया उहे 114 आहिनि। उन्हनि में सिद्दीक़ अकबर भी आहे, फारूक आजम भी आहे, उस्मान गनी भी आहे, हैदर करार भी आहे, खुलफाए राशिदीन फल्लदीन हाजरू में दाखिल हैं। कुरान कंहिंजो नालो न कयो आहे, हिजरत बुधाई थई फल्लदीन हाजरू, जिन माण्हुनि ने हिजरत कई, व उखरिजू मिन दियारिहिम, ऐं कढिया वया पंहिंजनि घरनि खां, खरजू मिन दियारिहिम नहीं, पंजन घरन को निकता न, वो उखरिजू कढिया विया, निकरण न पिया चाहन पर उन्हनि खे मजबूरन कढियो वियो। अल्लाह से हिजरत जी गाल कई फल्लदीन हाजरू, हिजरत में इहा गाल त अची वई ही। हिजरत जिन कई माना इलाका छड्यूं, बिरादरी छड्यूं, घर छड्यूं, मिट माइट छड्यूं, कारोबार छड्यूं, बन्नी बारा छड्यूं, इन में घर छड्यूं भी त अची वयो हो। व उखरिजू अल्लाह से धार छो फरमायो, गाल समझ में आई या नहीं? फल्लदीन हाजरू, उहे माण्हू जिन हिजरत कई, इन में घर छॾण जो गाल, घर छॾण वारी जेका सिफत आहे उहा भी त अची वई, लेकिन अल्लाह से जुदा इन जे करे बयान कयो त सहाबा जी मज़लूमियत वाज़े थे, सहाबा जी मज़लूमियत वाज़े थे। फल्लदीन हाजरू, उहे माण्हू जिन हिजरत कई, ये केर हा? ॾाढा चो थका वेठा हो, ॾाढा चो केर हा? फल्लदीन हाजरू, जिन माण्हू ने हिजरत कई, व उखरिजू मिन दियारिहिम, ऐं पंहिंजनि घरनि खां कढिया विया, पंहिंजनि घरनि खां माना खुशी सां न निकता, शेरो तफरी जे इरादे सां न निकता, पंहिंजी मर्जी सां इएं हिकिड़ो इलाको छॾे जीअं ॿिए इलाके में वञिबो आहे, इहो मसलो न हो। व उखरिजू मिन दियारिहिम, इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखण जे करे, ताल्लुक रखण जे करे, कलमे पढ़ण जे करे, ताबेदारी जे करे, दीन जे करे, साथ ॾियण जे करे, नबी सही जे सॾ ते लबैक चवण जे करे, साहिबन खे घरनि मंझो कढियो वियो, परवाह न कयूं, घर छॾे विया, मोहम्मद अरबी खे न छॾियो। ये केर हा? ॾाढा चो ये केर हा? मञण वारा। ये केर हा? सहाबा हिन। अगते अल्लाह से वडी गाल कई आ, अल्लाह से फरमायो व ऊज़ू फी सबीली, व ऊज़ू फी सबीली, अल्लाह ऐलान तो करे ये इजाया वया पर मुझे रस्ते में, इजाया वया मुझे रस्ते में। अज दुनिया में जेको भी आलिम नजर इंदो बा, दुनिया में जेको मुजाहिद नजर इंदो बा, दुनिया में जेको मुफस्सिर नजर इंदो बा, उनके तकलीफ थींदी आ, चवंदो आहे अल्लाह जी राह में तकलीफ आई आ। खतीब के तकलीफ आई, चईसी अल्लाह जी राह में आई आ। के मुजाहिद के तकलीफ आई, चईसी अल्लाह जी राह में आई आ। के गाजी के तकलीफ आई, चईसी अल्लाह जी राह में आई आ। हे त चवे तो अल्लाह जी राह में आई आ, छा अल्लाह वट भी उहा तकलीफ कबूल थई या न थई खबर कयामत में पवंदी। पर सहाबा हुआ जमात जेका तकलीफ आई, जेको सदमा पहुतो, रब ऐलान करे चवे तो इन्हनि खे तकलीफ मूं रब जे करे आई आ।
नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, अजमत सहाबा, नारे तकबीर। हाँ या सहाबा जी जमाता जिनजो इम्तियाज जुदा है, या सहाबा जी जमाता जिनजो शान जुदा है। दुनिया जो दस्तूर है नमाज पढ़ वारो दुआ कंदो वा, सही नमाज पढ़िया अल्लाह कंदो कबूल थई होंदी। सजदे वारा सजदो करे चवंदा हिन रब कबूल कंदो। रोजेदार रोजो रखी चवंदो वा रब कबूल कंदो। लेकिन सहाबा उहा जमाता सजदो दुनिया में करे, रब कुरान में उन्हनि जे सजदन के कबूल करे चवे साजिदून। ये केर हन ॾाढा जो केर हन असांजो सजदो कबूल थियो अलाए न थियो खबर कयामत में पवंदी। असांजी नमाज कबूल थई अलाए न थई खबर कयामत में पवंदी। असांजो वाइज कबूल थियो अलाए न थियो खबर कयामत में पवंदी। असांजी तिलावत कबूल थई अलाए न थई खबर कयामत में पवंदी। असांजो हज कबूल थियो अलाए न थियो खबर कयामत में पवंदी। लेकिन सहाबा उहा वाहिद जमात इबादत दुनिया में करे, रब सर्टिफिकेट कुरान में दर्ज करे अल आबिदून। अल आबिदून ये केर हन ॾाढा चो केर हन अल आबिदून केर हन ॾाढा चो। असां सहाबा चवंदा हूं असांजो ईमान ताज़ो थींदो वा ऐं जेके सहाबा करे विया अल्लाह से उन्हनि जूं कब्रूं खुशबूदार करे छॾियूं। थी सके तो अॼु असांजूं सदाऊं भी अल्लाह वटि कबूल थी वञनि। ॾाढा चो ये केर हा जिन सजदा कया सर्टिफिकेट कबूलियत जो कुरान में आयो असाजिदून। ये केर हा जिन रुकू कया उन्हनि जो रुकू कबूल थी करे सर्टिफिकेट कुरान में आयो अर्राकिऊन। ये केर हा सहाबा हा। अल्लाह चवे तो वऊदू फी सबीली मुझे रस्ते में इजाया वया, मुझे रस्ते में इजाया वया। सहाबा आशिक हन अल्लाह जा कहजा अल्लाह उन्हनि जो महबूबा। सहाबा मुहिब आहिन। दुनिया जो दस्तूर इहो वा त मुहिब चवंदो आहे मूंखे तकलीफ़ महबूब जे करे आई, लेकिन महबूब इनकार कंदो वा। लेकिन हे केॾो लुत्फ आहे सहाबा जे लाइ, खुद महबूब तो चवे इन मुहिब के आशिक के जेका तकलीफ़ पहुती आहे मुझे करे पाती आहे। अल्लाह से फरमायो वऊज़ू फी सबीली मुझे रस्ते में इजाया वया। सहाबिन के जेका तकलीफ मिली वह अल्लाह जे करे ही कंहिंजे करे अल्लाह जे करे ही अल्लाह जे दीन जे करे जेका तकलीफ आई समझो अल्लाह जे करे हुई। हजरत बिलाल टांडन ते सुम्या इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा जो साथ न छॾियो। हजरत सुमैया बटुकर थई मुस्तफा जो साथ न छॾी। हजरत ज़नीरा अखियूं कुर्बान कयूं पैगंबर जो साथ न छॾी। हजरत हमजा यार टुकर थिया पैगंबर जो साथ न छॾियो। तमाम सहाबा मुहाजिरीन इलाका छॾे विया, मुस्तफा न छॾियो। बिरादरी छॾे विया, मुस्तफा न छॾियो। घर छॾे विया, मुस्तफा न छॾियो। तर छॾे विया, मुस्तफा न छॾियो। बन्नी बारा छॾे विया, मुस्तफा न छॾियो। कारोबार छॾे विया, मुस्तफा न छॾियो। पंहिंजे अकीदे सां अमल सां ॾिसो सारी दुनिया जुदा थे करण जे लाइ तैयार आहियूं, लेकिन मोहम्मद अरबी के धार नथा करे सघूं। हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा है रज़ी अल्लाह ताला अन्हु। हजरत उमर फारूक के दौर में हजरत उमर लश्कर मोकलियो रूम दे। हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबिन समेत कुछ मुसलमान साहब जेके मुसलमान हा उन दौर जा उहे केर हा सहाबा। उन सहाबिन समेत हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा गिरफ्तार थिया। रूम जे अंदर हिकड़ी सल्तनत ही जंहिंजे बादशाह जो नालो हो तागिया। उन जा माण्हू इन्हनि के गिरफ्तार करे बादशाह जे साम्हूं आंदो। हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा गिरफ्तार आ, बादशाह जे साम्हूं आयो। बादशाह चवे तो अब्दुल्ला छा तू इन शर्त ते मोहम्मद जो दीन छॾींदे? शर्त इहा है त बदले में मां तोखे हुकूमत जो अधु ॾींदुसि, पंहिंजो मां तोखे मुशीर करे रखंदुसि, वॾा इनामात ॾींदोमांइ ऐं अॼु तोखे आज़ाद भी करे छॾींदुसि। छा तू इन शर्त ते मोहम्मद जो दीन छॾींदे?
हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अनु फरमायो तागिया जे कदे तू पंहिंजी सजी सल्तनत ने पूरे अरब की हुकूमत मुझे हवाले करी तने भी मां अख छिंब जे बराबर भी नबी से जो दीन न छड़ींदो अख छिंब जे बराबर माना रुगो अख छिंब जे एतरी देर भी मां मुस्तफा जो दीन न छड़ींदुस इहो केर हो सहाबी हो केर हो सहाबी हो तागिया के गुस्सो आयो उन चयो त पो हाणे त मां तोखे कत्ल कंदुस चई जेको तोखे करणो थई वो कर मां मुहम्मद जो दीन न छड़ींदुस तागिया हुक्म कयो अब्दुल्ला बिन हुज़ैफा जे लाए सूली तैयार कयो सूली तैयार थैया हे सहाबी अखिन सा दिसे थो टंगियोस हथ पैर बधे करे मथे रसे सा टंगियो हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा नबी जो सहाबिया ये टंगजी वयोवा तागिया बादशाह तीर अंदाजन के घुराए चई इनके इए तीर हणो जो इन जा तीर जेके हिन इनन जे हिन हथन को ए बाहन को किरास्तन पैरन ए टंगन को किरास्तन हे मरे न हे कत्ल न थे इए इनके इजाओ पहुंचे इए तीर हलायो हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा पैगंबर जो सहाबिया हथ पैर बदल हिन मथे लटकायो वेवा तीर अंदाज तीर ताहन तीर लगदा वया बाहन को किरास थी व्या पैरन को किरास थी व्या हथन को किरास थी व्या रतो छाड़ थी वेवा काफी देर को बाद में तागिया चे तो अब्दुल्ला बिन हुज़ैफा के हेठ लाहे अचो मता हाणे कबूल करे हथ पैर बदलन हेठ लाहे आया हाँ अब्दुल्ला बिन हुज़ैफा हाणे बुधा तू मुहम्मद जो दीन छडींदे चे मां न छडींदुस चे अन्या न छडींदे एडी तो के तकलीफ पहुंचाई आ चे भले सिर वने मां मुस्तफा जो साथ न छडींदुस केर हा ये डाडे चो केर हा सहाबा हा उन बादशाह उन जेको तागिया बादशाह हो उन चो ठीक है मां तुझो इलाज बियो थो क्या हिकड़ी देग घुराई उहा पानी जी भराए हेठों बाहि बाराए पानी गरम कराई पानी ही उबरे पियो पानी उबरे पियो हजरत हुज़ैफा के उन बादशाह चयो पानी दिसी तो तुझे लाया मोहम्मद जो दीन छडींदे चे न छडींदुस तागिया बादशाह चयो तब मुसलमान कैदी वठी अचो इनके डेजारण जे लाए मुसलमान कैदी वठी अचो उन्हन बिनी के पकड़े उन उबरंदर पानी में उन तागिया बादशाही उछलाया वे जली व्या सड़ी व्या हजरत अब्दुल्ला पैगंबर जो सहाबी दिसे तो पयो तागिया तो चवे त हाणे दे खबर चे न छडींदुस मुहम्मद जो दीन न छडींदुस चे पकड़ियो नखे दरिया इन में देग में उछलायो पकड़े करे जने देग जे करीब कयूं त हजरत अब्दुल्ला रोई पिया नौकरन चयो बादशाह के सही हे त रोए थो चई मता डिजी वियो हुजे हाणे मोटाए चोस हजरत अब्दुल्ला के वापस आंदो वियो हजरत अब्दुल्ला के चई त भला दे हवाल हाणे नसरानियत कबूल कंदे चई मां न कंदुस चई रोए जो पयो छाजे करे पे रोए चई तोखे भुल्ला मां मौत जे करे न पियो रोवा आखिर में मुझे दिल में हिकड़ी तमन्ना आई त जेतरा मुझी जान ते वार आहिन एतरियो काश जे मुझो जानियो हुजन हा मां इन रस्ते में हिक को बाद में बी को बाद में टी ही कुर्बान कंदो वना हा हिकड़ी जान आहे इन जे करे मां रोई पयो आ एडी जानियो छो न हुई तागिया बादशाह हैरान थियो त हे डिजे न थो तागिया चयो भला हिकड़ी गाल बुध हिकड़ी शर्त ते मां तोखे छडींदुस ए तुझे साथन के भी छडींदुस उहा शर्त केड़ी आ उहा शर्त या है त तू मुझी पेशानी के चुमी दींदे तोखे भी छडींदुस तुझा जेके कैदी आहिनि सभिनी के आजाद कंदुस
हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा दिल में सोचन था तो चुम्मी ॾियण में को मसलो तो कोने, ॿिया जेके मुसलमान हैं उन्हनि जी जान बची वेंदी, दिल तो नथी चवे, लेकिन मुसलमान जी जान बचाइण जे लाइ हजरत अब्दुल्ला बिन हुज़ैफा जो ठीक है मां तैयार आहियां, उन तागिया बादशाह जे पेशानी ते चुम्मी ॾेई करे तमाम मुसलमानन के आजाद कराए हजरत उमर सईं जे दरबार में हाजिर थियो। हालत तमाम खराब है, खून में लहू लहान है। वो सहाबी चवे तो ए फारूक आजम मुझी दिल न पी चवे, लेकिन मां उनके चुम्मी नहीं आयो आहियां, दिल जे अंदर मुखे तकलीफ है, उनके चुम्मी नहीं आयो आहियां, मुसलमान जी जान बचाई आ। हजरत फारूक आजम ऐलान कयो त जेके तहां मुझे दरबार में सहाबा मौजूद है उठो अब्दुल्ला जी पेशानी ते बोसो ॾेई करे इन जे दिल जे अंदर जेको दुख है वो दुख मेटी वने। तमाम सहाबिन अब्दुल्ला जी पेशानी ते चुम्मी ॾिनी, आखिर में हजरत फारूक आजम भी बोसो ॾिनो। नबी सईं जा केॾा साथी पक्का आहिनि। अजो के मुसलमान जी हालत इहा है, पाटोड़े भत जे ते ईमान चट आहे या न, चाहे जी प्याली ते ईमान चट। सहाबा उवे हा जिन पंहिंजू जानियूं ॾिनियूं, जानियूं ॾिनियूं, सहाबा उवे हा जिन पंहिंजू जानियूं ॾिनियूं, लेकिन मोहम्मद जे दीन को पोइते न हटिया। हजरत बिलाल टांडन ते सुम्हियो हुआ, हजरत बिलाल टांडन ते सुम्ही करे पैगाम ॾे थो जे जान कुर्बान कराइणी पए कराए छॾिजे, माल लुटाइणो पए लुटाए छॾिजे, सिर वञे त हलियो वञे, लेकिन दीन तो हथ न खणिजे। असांजी जमात जो मौक़िफ़ भी इहो ही आहे। हाँ जे अॻियों दुनिया है पो जान बचाइण फर्ज आ, पर जे जान दीन जे मुकाबले में आ त पो जान लुटाइण फर्ज आ। दीन ते जान लुटाइण फर्ज है। दुनिया जे मुकाबले में जान अचे तो दुनिया के छड़ियो, जान बचायो। पर जान ऐं ईमान आमू सामू थी वञनि, हे बचे या हे बचे, पो ईमान कुर्बान न कबो, पो ईमान ते जान कुर्बान कबो। इहो सहाबा जो तरीक़ो, अज सहाबा जे गुलामन जो तरीक़ो। अब गाल समझ में आई या ना आई? अल्लाह से तो चवे वो उजू फी सबीली, वे मुझे रस्ते में इजाया वया, वे मुझे रस्ते में इजाया वया। ये केर हन मुहाजिरीन, केर हन बाबा मुहाजिरीन। अगते अल्लाह से फरमायो वकातलू व कुतिलू, विढ़ा काफरन सा विढ़ा, झेड़ा भी कयूं, कत्ल कयूं भी सही, शहीद भी थिया। झेड़ा कयूं, कत्ल कयूं भी सही, शहीद भी थिया। अल्लाह से फरमायो मुझो वायदो आ ला उकफ्फिरन अन्हुम सय्यातिहिम, अलबत्ता जरूर बे जरूर उन्हनि जो खताऊं मिटाए छॾींदुसि। अल्लाह तो चवे, कुरान में लिखियलु आहे ला उकफ्फिरन अन्हुम सय्यातिहिम, अलबत्ता जरूर बे जरूर उन्हनि जो खताऊं मिटे छॾींदुसि। वला उदखिलन्नहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, अल्लाह तो फरमाए जरूर बे जरूर उन्हनि के एड़न बागन में दाखिल कंदुसि जिन जे हेठों नहरूं वहन था। अल्लाह से घणा वायदा कया, ॻाल्हायो ब वायदा कई त जरूर बे जरूर इन्हनि जो खताऊं मेटे छॾींदुसि, जरूर बे जरूर इन्हनि के जन्नत में दाखिल कंदुसि। घणा वायदा थिया? ब इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद, अल्लाह से वायदे खिलाफी न कंदो, अल्लाह से वायदे खिलाफी न कंदो वा। अल्लाह चवे तो जरूर बे जरूर इन्हनि जा गुनाह मिटाईंदुसि। अल्लाह तो चवे जरूर बे जरूर इन्हनि के जन्नत में दाखिल कंदुसि, गुनाह भी मिटाईंदो मान, जन्नत में भी दाखिल कंदो मान। ये केर हिन केर हिन केर हिन, कुरान चवे तो फल्लदीन हाजरू, ये मुहाजिर हिन। ये केर हिन? अल्लाह से वायदो कंहिंजे लाइ करे तो, मुहाजिरीन जे लाइ। मुहाजिरीन में सिद्दीक़ अकबर भी ॻाल्हायो,
सिद्दीक अकबर भी आहे, फारूक आजम भी आहे, उस्माने गनी भी आहे। अल्लाह तो चवे अलबत्ता जरूर भी जरूर इन्हनि जा गुनाह भी मेटींदुस। अल्लाह तो चवे जरूर भी जरूर इन्हनि के जन्नत में भी दाखिल कंदुस। अल्लाह जो वायदो सच्चो आहे या नहीं? अल्लाह से वायदे खिलाफी न कंदो बा। हाने अचो जेके सहाबा जा दुश्मन आयो, अचो मुहाजिरीन सहाबा ते जेके एतराज तहां के करना हन कयो, जेके किताब तहां के खणी अचना हन खणी अचो, इबारतूं गड कयो, रिवायतूं गड कयो, किताब गड कयो, रिसाला गड कयो। अचो मुहाजिरीन सहाबा ते अबू बकर उमर उस्मान ते जेके एतराज तहां गड करे सगो, गड करे मैदान में अचो। मां कुरान जी ही आयत खणी, मां कुरान जी ही आयत खड़ी दुस। अल्लाह से फरमायो आ जे खताऊं आहिन भी सही त मेटे छडींदो। हिक हिक एतराज जो जवाब अल्हम्दुलिल्लाह आहे। हजरत अबू बकर, हजरत उमर, हजरत उस्मान रजी अल्लाह ताला अनहुम अजमईन ते जेके जेके एतराज थींदा हिन, हिक हिक एतराज जो जवाब आहे। लेकिन कुरान जो फैसलो इहो वा जेके मुहाजिरीन आहिन उन्हनि जे लाइ अल्लाह जो वायदो वा का खता आहे भी सही मेटे छडींदो मान। वला उदखिलन्नहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, ऐं जरूर भी जरूर जन्नत में दाखिल कंदो मान। अल्लाह से ब वायदा कया, इन्नल्लाह ला युखलिफुल मिआद, अल्लाह से वायदे खिलाफी न कंदो बा। हाने सहाबा जा दुश्मनो तहां के कुरान चैलेंज करे थो, अचो इबारतूं खणी अचो, रिवायतूं खणी अचो, रिसाला खणी अचो, किताब खणी अचो, एतराजात गड कयो, अचो मैदान लगायो, तहां इबारतूं पेश कयो, रिवायतूं पेश कयो, ऐं तहां किताब पेश कयो, रिसाला पेश कयो। मां कुरान जी ही आयत पेश कंदुस। रब चवे तो गुनाह भी मेटींदो मान, जन्नत भी ॾींदो मान। सब एतराज खत्म। मुहाजिरीन तो सब एतराज। अब गाल समझ में आई या ना आई? अल्लाह सही सहाबा के कुरान सा एड़ी निस्बत ॾिनी आहे। कुरान ऐं सहाबा जो एड़ो पाण में ताल्लुक आहे, जाते सहाबा न हूंदा त कुरान भी ओॾे नथो वञे। सहाबा जाते न हूंदा, जंहिं दिल में सहाबा न हूंदा उन दिल में कुरान भी नथो वेहे। आहे या नाहे? असां वटि केॾा हाफ़िज़ आहिनि, मर्दनि में, औरतुनि में, नंढनि में, वॾनि में, कुराड़नि में, अमीरनि में, गरीबनि में, माज़ूरनि में, नाबीननि में। अब आहिनि या नाहे? असांजा नाबीना भी कुरान जा हाफ़िज़, ऐं असां चऊं था असांजा त नाबीना भी हाफ़िज़ आहिनि। तहां पंहिंजो को जुब्बे कुब्बे वॾो पटकन वारो ओ ॿ टे सिटुनि में जंहिंजा लक़ब हलंदा आहिनि, वॾा लक़ब हलंदा आहिनि न, हे फिलाणो 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 वॾो तहांजो को आयतुल्लाह हुजे उनखे वठी अचो, कुरान ॿुधाए असां नंढो ॿार विहारींदासीं। असांजो ॿार भी हाफ़िज़ आहे, तुंहिंजे वॾे खे भी कुरान यादि नथो थिए। फ़ैसिलो पाण कर त हक़ काथे आहे? कौम जो इन्हनि खे थुक थुक करे थी न, परेशान थिया। अरे हुननि जा हाफ़िज़ बिली, तहां कुरान यादि छो नथा कयो? सोचे सोचे चयूं हाणे धक ई अहिड़ो हणो जो जान ही छुटी वञे। कुरान मंझूं सिंधी समझो था न, चयूं गुत ई अहिड़ी हणो जो जान ही छुटी वञे। कहिड़ी? ठाहे ठाहे चयूं साईं इमाम हुसैन खे शहीद करण वारा कुरान जा हाफ़िज़ आ। हाणे कौम कीअं चवे त तहां हाफ़िज़, हाफ़िज़ कीअं थियूं? हाफ़िज़नि त हज़रत हुसैन खे शहीद कयो, जान छुटी नी। हाणे कौम कीअं चवंदी? बे इमाम हुसैन के तीर हणन पिया, तीर न पिया लगन, पो सूरह यासीन पढ़ी पो हणन पिया, तीर लगे पियो। माना को इएं भी न चए त भला सॼो कुरान याद नथो थे, रुगो सूरह यासीन याद कयो, उनमें भी जान छुटी। समझो था? धक अहिड़ो हणो
जो होडों भी कम थे हेडों भी जान छुटे। साईं हैदरी शहीद रहमतुल्लाह अलैह प्यारो जवाब दींदा हा, फरमाइंदा हा यो हणो त कूड़ था, हणो त कूड़ था त हाफिज़न शहीद कयो। हलो जे तहां जी इन गलत बयानी के मञो भी सही, तो इमामन जी एड़ी पिट लगन जो उन्हनि जी औलाद में अॼु ॾींहं ते हाफिज़ थियो ई नाहे। उन्हनि जी औलाद में अॼु ॾींहं ते हाफिज़ थियो ई नाहे। हक़ के सुञाणो, हक़ के सुञाणो। अल्हम्दुलिल्लाह काबतुल्लाह भी असां वटा, रोज़े रसूल भी असां वटा, कुरान भी असां वटा, मक्को मदीनो भी असां वटा, मुसल्ले रसूल भी अब आहे या नाहे। नबी सही वारो मुसल्लो काथे आ? मस्जिद नबवी में आ ना। नबी सही वारो मुसल्लो काथे आ? मस्जिद नबवी में आ ना। मस्जिद नबवी में जेको नबी सही वारो मुसल्लो आ उन दौर को वठी हिन महल ताईं हिनन वारो को ट्रिकुंडो इमाम आयो आ। ॻाल्हायो इन को कने पुछ त सही तो वारो इमाम छो ना आयो? आयो इन्हनि जो इमाम। ॻाल्हायो मस्जिद नबवी वारे मुसल्ले ते उन दौर को वठी पहिरीं सदी में, ॿी में, टी में, चौथी में, पंजी में, ये 1400 साल गुजरी विया। को हिकड़ी सदी में हिक निमाज जे लाइ भी हिनन वारो ट्रिकुंडो इमाम आयो? आयो इन को कने पुछ त सही छो ना आयो? भला को मुआज़िन आयो इन्हन वारो? मस्जिद नबवी में इन्हन वारो मुआज़िन आयो? भला काबतुल्लाह में जेको मुसल्लो आ उते इन्हन वारो को इमाम आयो? ना आयो। को मुआज़िन वो भी ना आयो। हिनन को पुछ त सही भला छो ना आयो? जोरी कब्जो कयूं वेठा आहिनि, जोरी कब्जो कयूं वेठा आहिनि। मुसल्ले रसूल ते भी है सी जोरी आया, काबतुल्लाह वारे मुसल्ले ते भी जोरी आया, मुअज्जिन भी जोरी बनिया। भला पहले नंबर ते हजरत अबू बकर से आया चेंदे उहे भी जोरी आया। बे नंबर ते हजरत उमर सिंह आया चेंदे उहे भी जोरी आया। टे नंबर ते हजरत उस्मान सिंह आया चेंदे उहे भी जोरी आया। ए नबी सिंह जे रोजे में हजरत अबू बकर उमर अज भी हन चेंदे उहे भी जोरी सोता है। अंधे के खबर ना है शहादत को पो जोरी किए करेगा, वफात को पो जोरी किए करेगा। रब रुसे मत खसे हणे की न हथियार, अकुल कमी न तो करें तसा वञू काडे था। हे हक सिज को वधीक चमके तो पियो। मुसल्ले रसूल ते हिनन जो 1400 सालन में कोई इमाम ना आयो। काबतुल्लाह वारे मुसल्ले में कोई इमाम ना आयो, न इमाम न मुअज्जिन। दीन जो मरकज वो वा, दीन जो मरकज वो वा। मवालन के वेठा रिझाइंदा थे जोरी कयूं जोरी। साईं वडा फरमाइंदा हा जे मुसल्ले रसूल ते भी सुन्नन वारो इमाम जोरी आयो, काबतुल्लाह वारे मुसल्ले ते भी सुन्नन जो इमाम जोरी आयो। जे कदे मस्जिद नबवी में मुअज्जिन भी जोरी आयो, जे काबतुल्लाह में मुअज्जिन भी जोरी आयो, जे कदे सिद्दीक अकबर पहले नंबर ते जोरी आ, जे फारूक आजम बे नंबर ते जोरी आ, जे उस्मान गनी 3 नंबर ते जोरी आ, जे अबू बकर उमर मोहम्मद अरबी सा गड रोजे में जोरी हन त सुभाणे जन्नत में भी जोरी वेंदा। जन्नत में जोरी की वेंदा जी हिते जोरी आया। अब गाल समझ में आई या ना? जी हिते जोरी आया है। इन जे करे इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके शागिर्द हा, जिन नबी सही जे दीन जो तहफ्फुज कयो, कलमे जो तहफ्फुज, आजान जो तहफ्फुज, नमाज जो तहफ्फुज, कुरान जो तहफ्फुज करण वाला केर हा? ॾाढा चो हे कुरान वाकई वो कुरान आ जेको अल्लाह सही नबी सही ते नाज़िल कयो। ॻाल्हायो शक आहे त डरा थियो जे पक्का त ॻाल्हायो। हे वाकई वो कुरान आ जेको अल्लाह सही पंहिंजे हबीब ते नाज़िल कयो हो। गवाह केर हन? ॾाढा चो मुनकर जो मुट निकरे। ॾाढा चो गवाह केर? नबी सही जेको कलमो सेखारियो इहो वाकई नबी सही वारो कलमो आ। गवाह केर?
अज जेका काबतुल्ला में आजान अचे थी वाकई नबी से वारी आजान इहा ई आ। गवाह केर हैं ॾाढियां चो मञण वारा हथ मथे करे चो नबी साईं जे कलमे जा गवाह, नबी साईं जी आजान जा गवाह, हिन कुरान जी हक्कानियत जा गवाह, नबी साईं जे मेराज जा गवाह, नबी साईं जी हिजरत जा गवाह, नबी साईं जी सीरत जा गवाह, नबी साईं जी सूरत जा गवाह, नबी साईं जे मौजदन जा गवाह, नबी साईं जे किरदार जा गवाह, नबी साईं जे अखलाक जा गवाह, इशारे सां चंड बट कर थियो इन मौजदे जा गवाह। के रहा जे गवाह कूड़ा सब कुछ खत्म। असां चऊं था गवाह सच्चा हिन त सब मौजूद आहे या नाहे। इन जे करे सहाबा दीन जो बुनियाद आहिन, सहाबा दीन जी असास आहिन, सहाबा नबी जे शागिर्दन के चइबो वा, सहाबा नबी जे मुरीदन के चइबो वा, सहाबा नबी जे नौकरन के चइबो वा, सहाबा नबी जे पारेदारन के चइबो वा, सहाबा नबी जे गुलामन के चइबो वा। सहाबिन जने कलमो पढ़ियो हो, कुर्बानियूं ॾिनियूं हूं। असां भी जने सहाबा जी जमात में दाखिल थिया हूं, इए हलवा ॾिसी करे ना आया हूं, हथकड़ी ॾिसी करे, गोली ॾिसी करे, शहादतूं ॾिसी करे, जनाज़ा ॾिसी करे, मसाइब ॾिसी करे, परेशानियूं ॾिसी करे, यतीमी ॾिसी करे, औरतुनि जी बेवाही ॾिसी करे मैदान ते आया हूं। अज भी जो वचन कयूं था जेस ताईं जान जे अंदर जान आहे सहाबा जी इज्जत ऐं अज़मत जा नारा लगाईंदा रहंदासीं। दुनिया जी काई ताकत, काई कुव्वत, काई लश्कर, काई जमात, काई सियासत असांजो रस्तो बिलाक नथी करे सके। खुदा जी नुसरत कल भी गॾु हुई, अज भी गॾु आहे। जीअंदासीं भी सहाबा जी गुलामी में, मरंदासीं भी सहाबा जी गुलामी में। ले शौक से नाम सहाबा का, कर चर्चा आम सहाबा का। गर तलब है तुझको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का। फना फिल्लाह की तह में बका का राज मुजमर है, जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता।